जवल खान सलीम अल्लाह जी रिपोर्ट मूजिब इलेक्शन कमीशन तरफा तोशाखाना केस में इमरान खान के नाअहल करार ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ पीटीआई ज़िले से जवल जे जनरल सेक्रेटरी राजा शोरो की अगवानी में इमरान शाह, एहतशाम शाह, इमरान मला, डाडा हुसैनी, शहबाज मला, रज़ा खट्टी, सलीम मला ऐं ॿियनि पारां सूरत से जावली प्रेस क्लब आलो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त हिक सचे ईमानदार मुल्क सां मुहबत कंदड़ इमरान खान के इलेक्शन कमीशन पारां नाअहली वारे फ़ैसिले खे रद्द कयूं था। असांजे क़ाइद चेयरमैन इमरान खान पहिरियों भी ख़दशो ज़ाहिर कयो हो त ही इलेक्शन कमीशन करप्ट नाअहली टोले सां मिलियल आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ ग़लत फ़ैसिला कंदो, जेको अॼु साबित थी वियो। असां इलेक्शन कमीशन जी अहिड़े गैर जमहूरी फ़ैसिले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट खे अपील था करियूं त इलेक्शन कमीशन जे अहिड़े फ़ैसिले खे कालादम करार ॾेई रद्द कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।